केतिरियूं थियूं आहिनि उहे दोस्त जेके हिननि ॾुखे वक़्त में बीठल पीपल्स पार्टी सां साबित क़दम रहंदड़ दोस्त। अस्सलाम वालेकुम जी भुटो। सभ खां पहिरीं त आउं पंहिंजो इमामदीन मला खे ख़ुशि आमदीद चवंदुसि पीपल्स पार्टी में अचण ते ऐं हिन सां इतमाद कयो, मूं ते कयो, चाहे मोहम्मद हसन ते कयो, माशूक ते कयो, पीपल्स पार्टी जी क़यादत ते कयो ऐं सुठो फ़ैसिलो वरितईं। तव्हांखे पाण ख़बर आहे त हिन जमायत में आउं सम्झां थो जेकी मुंहिंजी जेकी नज़र आहे सियासी नज़र उनजे हिसाब सां हिन जमायत में अञा बि थोरो घणो जेके उहे दोस्त आहिनि उहो बि जमायतुनि जो ख़्यालु कनि था, हिमायतुनि जो कॾहिं हुननि ख़्यालु कई कोन्हे। उहे जो जेके हिन जा जमायती बि आहिनि उहे जेके ग़रीब अबो हुजनि जेके सफ़ा उन्हनि जो जेके दाद फ़रियाद तव्हांखे ख़बर हूंदी जेके दरगाहनि ते ख़लीफ़नि ताईं उन दाद फ़रियाद जो को उन्हनि जो को खड़ तेल निकिरे थो उहो बि तव्हां ॾिठो को कोन निकितो आहे। उन्हनि जा पंहिंजा ई फ़ैसिला आहिनि जेके ग़रीब जेके उन्हनि में सघा आहिनि उहे उन्हनि ग़रीबनि जी ज़मीनुनि ते कब्ज़ो करे वेठा आहिनि जेके फ़ैसिला दरगाहनि ते हलंदे हलंदे ख़लीफ़नि ते हलंदे हलंदे उहे रहिजी था वञनि नाउमीद थियो माण्हू घर वेही रहिया आहिनि। उहे जेकी पंहिंजी जमायत जो ग़रीब जी ख़िदमत नथा करे सघनि उहे तव्हां आम माण्हुनि जी दोस्तनि जी ग़रीबनि जी कहिड़ी ख़िदमत कंदा? उहे कॾहिं ख़िदमत कंदा? उन्हनि खे सिर्फ़ु 50-60 सालनि जे इक़्तिदार में एमएनए रहिया ऐं नथो चवां त सभिनि माण्हुनि खे रोड ॾियनि, रस्तो ॾियनि, लाइट ॾियनि, स्कूल ॾियनि, न यकीनन इहे शयूं थोरियूं थोरियूं करे ॾी सघिया थिए पोइ बि उन्हनि कोन ॾियूं। घटि में घटि रुॻो पंहिंजे उताकूं हफ़्ते में हिकिड़ो ॾींहुं 2 ॾींहं खोले वेहंदा ऐं ग़रीब जी इज़त कंदा, अक़लियत बिरादरी खे बि इंसानु सम्झंदा, ॿिए कंहिं ग़रीब खे बि इंसानु सम्झंदा। अॼु हीउ ॾुखियो ॾींहुं ॾिसनि कोन त हुननि ॾे इंसान जी क़दुरु आहे कोन। हाणे अलहमदिल्ला हुननि खे ख़बर पई आहे त हीउ भील आहे, हीउ महांगो आड़ आहे, हिंदू आहे, उन सां इज़त सां मिलनि था। इहा आहे पीपल्स पार्टी जिन उनखे इहो ॾींहुं ॾेखारियो आहे जिन इंसान तव्हांजी ग़रीबनि जी हुननि जी नज़रनि में इज़त इहा पीपल्स पार्टी कराई आहे, न त कंहिंखे अहमियत ॾींदे ई कोन। घटि में घटि हाणे तव्हांखे मिनथूं ज़रूरु कंदा, हूअं त कंहिंखे पुछण लाइ तयारु कोन आहे, चङे मिठे खे हाणे तव्हां इलेक्शन में ईंदा तव्हां ॾे 2013 में बि आया, 2008 में बि आया ऐं उनखां पहिरीं बि आया। उहे तरीक़ा वोट वठण जा तव्हां उन्हनि जा ॾिठा हूंदा। हाणे जेको 2018 में इलेक्शन थी उहो उन्हनि जो वोट वठण जो तरीक़ो तव्हां ॾिसी त आऊं बि मुंहिंजो चाचो तव्हां ॾे हिते इलेक्शन में बीठो आहे, मुंहिंजो ॾाॾे जो बि हिते अचणु वञणु रहियो हो, चाचो त तव्हां ॾे रहंदो ई हो जहिड़ो सांगड़ हुनजो असां टंडो आदम वटां हू छॾे आयो जहिड़ो ऐं न शहदादपुर न टंडो आदम चवंदा बाबा हिकिड़ो त ॾींहुं असां ॾे त चवंदो न बाबा तव्हांजो इहो पासो मुंहिंजो हू पासो। जेसिताईं मरूम में साह हो त हुन सिंझोरो ऐं सांगड़ कोन छॾियो, तव्हां सां हुन निभाई। ऐं हुनजो भाइटियो आहियां, कोशिशि करियूं था ओड़ा सघा त असीं न आहियूं, वॾो सॻो माण्हू भले बाथरूम हुजे न हुजे, गाॾी हुजे न हुजे, कमरो हुजे न हुजे, गर्मी हुजे न हुजे, सी हुजे न हुजे, जहिड़ो बि हाल हूंदो हू तव्हां सां गॾु हिते ईंदो वेंदो ज़रूरु हो। पोइ स्कीमूं खणी न मिलंदियूं पर तव्हां सां राब्ते में जेको रहियो, स्कीमूं बि न मिलंदियूं, का शइ बि न मिलंदी त तव्हां सां हुन निभायो। आउं कोशिशि कंदुमि, भाइटियो आहियां, शानवाज़ खान जो पुटु आहियां, रोशन जो पुटु आहियां, मूंसां गॾु टीम सुठी आहे, मोहम्मद अयूब हसान आहे, बा माशूक आहे, चाहे मोहम्मद हसन आहे, हिते जा ॿिए जेके असांजा पीपल्स पार्टी जा दोस्त जेके सरगर्म न आहिनि उन्हनि खे मां अपील कंदुसि त सरगर्म थियनि, गॾिजी सॼी हिकिड़ी टीम जी शिकिल में पाण गॾु कमु कंदासीं त इनशाला इहे दोस्त बि गॾु हूंदा। बाक़ी हाणे सभु वञी अॼु को जलसो करे वरी असीं महीनो खनि 15 ॾींहं खां फ़ोन न खणंदासीं त तव्हां बि असांजी ज़ात मां मायूस थींदव। असांजी उमेदु आहे असांजी टीम सुठी आहे, असीं गॾिजी सॼी तव्हांजी का फ़ोन अचे या तव्हांखे को ॾुखियो टाइम अचे, अलाह न करे को ॾुखियो टाइम अचे या तव्हां को सॾु ॾियो त असीं तव्हां सॾ में सॾु ॾियूं, पोइ कमु थियनि या न थियनि सॾ में सॾु असीं तव्हां ॾियूं। इहा ई